सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तंहिंजे करे मालिक असांखे अहिड़ो बनायो आहे जो सॼी नेचर उन बनाई आहे। इज़त वारे थियण खां बाद असां कॾहिं बि रुसवाई जो मुंहुं न ॾिसूं। उनजे लाइ असां पंहिंजो पाण खे संभाले करे हलूं ऐं संभाले बि इन करे छाकाणि टिनि चीज़ुनि जे करे असांखे भाग नसीब क़िस्मत खुलंदी आहे। असां कंहिं ते बि विश्वास कयूं। सभ खां पहिरीं का आशीर्वाद हूंदी आहे। असां आशीर्वाद बि थींदो मालिक जी आशीर्वाद सचे साईं जी आशीर्वाद मिलंदी आहे। जीअं भगत साहब जो मिसाल आहे, साईं कंवरराम साहब जो जॾहिं उहो सचे साईं जी दामन में पहिरियों दफ़ो आयो 5-7 साल जो ॿार, ॾाढे ग़रीब घर सां तालुक़ रखंदो, पर जॾहिं कुंवर खणी सचे साईं ॾे आयो ऐं सचे साईं उनखे चयो कुंवर, कुंवर जीअं ॾिना त साईं ने चयोसि पैसा। चइसि पैसा कीअं? पैसा बि कुंवर बि तव्हांजा, कंवर बि तव्हांजो। त हुयो 5-7 साल जो ॿार, को वॾो कोन हो। चइसि कुंवर बि तव्हांजा आहिनि, मां बि तव्हांजो ॾिनल आहे, मां बि तव्हांजो, त पोइ पैसा कीअं? तॾहिं साईं जन ॿ लफ़्ज़ चया, चङो इन कुंवरनि में तोखे केच थींदा, तूं एतिरो वधंदे जे पाण त खाईंदे ॿियनि खे बि खाराईंदे रहंदे बहितर थी। ऐं उन हिकिड़ी आशीर्वाद उनखे चए घर में पाण खे एतिरो कोन हो, उहो लखनि खे खाराइण वारो बणिजी वियो। तंहिंजे करे इंसान या त कंहिंजी आशीर्वाद सां वधंदो आहे, तरक़ी कंदो, या पंहिंजी महिनत सां कंदो आहे, या के पुराणा कर्म हूंदा आहिनि जंहिंजे करे भाग नसीब साथ ॾींदो आहे। पर जंहिंजे बि करे असां महिनत, आशीर्वाद, करम कुझु बि हुजे, जंहिंजे बि करे असांखे रहमत मिली, असां वधियासीं, त पोइ उनखे कॾहिं बि न भुलायो, उनखे इज़त ॾियो। जंहिंसां महिनत कंदा आहियूं, आशीर्वाद पाईंदा आहियूं या सत्कर्म कंदा आहियूं, उनजे बदिले में असांखे गिफ्ट मिलंदो आहे तरक़ी, ख़ुशी, ख़ुशहाली, मालिक जी रहमत, उन्नति, इज़त, शान, मान। हाणे जॾहिं असांखे उहो गिफ्ट मिलंदो आहे, पोइ असां ॾिसंदासीं थोरो पंहिंजो पाण खे ॾिसूं। असां कंहिंसां मिलणु वञूं, पाण खां कंहिं वॾे सां, जॾहिं बि असां कंहिं वॾे सां वेंदा आहियूं मिलणु, कुझु न कुझु गिफ्ट खणी करे वेंदा आहियूं। असां केॾे गिफ्ट खणी करे वञूं त गिफ्ट हिकिड़ो दे आइटम आहे, ॿियो कुझु बि कोन हूंदो। कोई बि दे आइटम हूंदा, ॿियो गिफ्ट जी कोई अहमियत कोन हूंदी, उनमें जीवन कोन हूंदो। पर जॾहिं गिफ्ट खणी करे वेंदा आहियूं, कंहिंखे ॾींदा आहियूं, अगरि उहो गिफ्ट असांखां इज़त सां, शान सां, मान सां, प्यार सां वठंदो ऐं वठी करे थैंक्स करे या न करे, सिर्फ़ु गिफ्ट वठी करे रखे, असांखे केतिरो चङो लॻंदो आहे, केतिरो बहितर लॻंदो आहे। पर असां कॾहिं गिफ्ट खणी करे वञूं, गिफ्ट ॾियूंसि ऐं उहो गिफ्ट वठी करे टके बि न उछलाए छॾे, उन वक़्तु असांखे कीअं महसूसु थींदो आहे? गिफ्ट जो कोई वास्तो कोन्हे, हिकिड़ो दे त मां कुझु बि कोन्हे। अगरि उहो इज़त, प्यार, मान सां वठी करे असांखो वठंदो आहे, त उहा इज़त, प्यार, मान, शान उहो असांजो आहे या गिफ्ट जो आहे? उन असांखे इज़त ॾिनी, गिफ्ट खे कोन ॾिनी। गिफ्ट दे त मां उनजो वास्तो कोन्हे। जेकॾहिं उन उछलाए छॾियो, उनखे न तकियो, उनखे इज़त न ॾिनी, त पोइ बि उहा रुसवाई असांजी आहे, कोई गिफ्ट जी कोन्हे। गिफ्ट त पियो हूंदो, छा कंदो? त साॻिए नमूने असांखे यादि रखणु खपे, जॾहिं असांखे कोई आशीर्वाद, महिनत या सत्कर्म कुझु बि थींदो आहे, मिलंदो आहे, उनजो फल मिलंदो आहे असांखे गिफ्ट, तरक़ी, ख़ुशी, ख़ुशहाली, भाग, नसीब, क़िस्मत, मालिक जी रहमत, इज़त, सभु कुझु मिलंदो आहे शान मां। पोइ जेकॾहिं
उन इज़त शान मान भाग नसीब खे असां गिफ्ट वांगुरु मान ॾींदा आहियूं, उनजो सही इस्तेमालु कंदा आहियूं, सही नमूने हलाईंदा आहियूं, सही नमूने जो हलाईंदा आहियूं। पंहिंजो खाधो पीतो तौर तरीक़ा सत्कर्म चङाई दे शेवा दान पुण्य सभु कुझु कंदा आहियूं, उनसां चङो कमु कंदा आहियूं, उनखे चङे नमूने हलाईंदा आहियूं। त पोइ जंहिं गिफ्ट ॾिनो आहे आशीर्वाद कर्म या महिनत, उहा असांखे उहो सदाई आशीर्वाद ॾींदी आहे। भई जेको महिनत कर्म आशीर्वाद करे जेको मूंखे फल ॾिनो आहे, तूं उनखे संभालियो आहे, इज़त ॾिनो आहे, मान ॾिनो आहे, शान ॾिनो आहे, सही नमूने इस्तेमालु कयो आहे, सही हलायो आहे, तंहिंजे करे उहो असांखे सदाई आशीर्वाद ॾींदो रहंदो आहे। सदाई वधंदा वसंदा ख़ुशि ऐं ख़ुशहाल रहंदा, असां इज़त मान ऐं शान वारा सदाई बणिजी करे रहंदा।